अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, मां आहियां तव्हांजो दोस्त इसरार अहमद एरी ऐं तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल इसरार एरी ऑफिशियल। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं कि मुमताज़ मौलवी जो गानो सोशल मीडिया ते ज़्यादा हली रहियो आहे। गाने जा बोल आहिनि, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़ें सारे। मुमताज़ मौलवी जो उहो नओं गानो इहो रिलीज़ थियो ऐं 3 हफ़्ते में 4 मिलियन का ज़्यादा व्यूज़ आंदई ऐं सॼी सिंध, सॼे बलूचिस्तान बल्कि सॼे पाकिस्तान में धूम मचाए छॾी। ARY न्यूज़ जी टीम मुमताज़ मौलवी खां हिकु इंटरव्यू जे दौरान सवाल पुछा कयो त इहो गानो तव्हां किथां रिकॉर्ड करायो ऐं कंहिंखां वीडियो एडिट कराए ऐं यूट्यूब ते तव्हां उछलियो आहे। मुमताज़ मौलवी ARY न्यूज़ जी टीम खे ॿुधायो त मुंहिंजो उस्ताद इरफान समूह खे मां चयुमि कि बाबा मां हे गानो रिकॉर्ड कराईंदुमि ऐं हिन गानो वॾो धूम मचाईंदो। उस्ताद इरफान समूह जो चवणु हुयो त हे गानो केरु ॿुधंदो, तूं रिकॉर्ड करे थो, पर मां हुन ते ज़ोर रखी हुन खे चयुमि उस्ताद कुर्ब करे इहो गानो रिकॉर्ड करे ॾे ऐं मां हुन खे वीडियो करे नेट ते अपलोड कयुमि ऐं शाम जो अपलोड कयुमि। राति जो सुम्ही सुबुह जो थियमि त उहो गानो वायरल थी वियो। इहे सभु मुंहिंजे मालिक जा करम आहिनि। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों, असांजा तमाम वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल इसरार एरी ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूर कजो।